अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا وطبيب قلوبنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا وهادينا ومهدينا وقرة عيوننا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وأبنائه وبناته वबारक वसल्लम तस्लीमन कसीरा अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वसयुजन्नबुहल अत्क़ल्लज़ी यु'ती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वज्हि रब्बिहिल अअला वलसौफ़ यरदा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेरे साये हर वली सिद्दीक अक्से हुस्ने कमाले मोहम्मद फारूक ज़िल्ले जाहो जलाले मोहम्मद उस्मान ज़ियाए शमए जमाले मोहम्मद हैदर बहारे बाग़े फ़िसाले मोहम्मद इस्लाम मा इताअते खुलफ़ाए राशिदीन ईमान मा मुहब्बते आले मोहम्मद ए बुलबुलाने गुंचे गुलज़ारे अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। शौक़ मोहब्बत सां आवाज़े बुलंद सोने महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद नज़रानो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या
बेसद ताज़ीम व एहतराम बुज़ुर्गों, भाइयों, दोस्तों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह जल्ल शानुहु जा लखे करोड़ एहसान जंहिं ख़ालिक़े काइनात मालिके काइनात अॼु असां अव्हां खे पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़िक्र जी महफ़िल सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़िक्र जी महफ़िल नसीब फरमाई आहे। हे जमात अल आख़िर जो महीनो, जमात सानी जंहिंखे चयो वेंदो आहे, हिन बाबरकत महीने खे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे अज़ीम यादुनि सां मल्हायो वेंदो आहे। वो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो जिथे बि मुंहिंजे सुहिणे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे वफ़ादारनि जो तज़किरो थींदो त उन में सरे फ़हरिस्त जंहिं हस्तीअ जो इस्मे गिरामी हूंदो उन हस्तीअ खे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो वेंदो। जंहिं मुस्तफ़ा करीम सां पूरी ज़िंदगी वफ़ा जो नातो निभायो, जेको मुस्तफ़ा जो यारे गार आहे, जेको मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यारे मज़ार आहे, जेको मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे उन्हनि ॻाल्हियुनि खे बि सम्झण वारो आहे जंहिं ॻाल्हियुनि ताईं पहुचण में ॿियनि माण्हुनि खे अञा कुझु टाइम लॻंदो हुयो, पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मुस्तफ़ा जे पाक ज़बान मां अल्फाज़ निकिरंदा हुया, उन जी माना बि सम्झी वेंदा हुया, मतिलब बि सम्झी वेंदा हुया ऐं उन मां इशारो कहिड़े तरफ़ आहे इन खे बि सैयदना सिद्दीक़ अकबर सम्झी वेंदा हुया। छाजे करे उन जी हिकु ख़ासि वजह इहा बि आहे त दुनिया जो इहो मुशाहिदो आहे त जेको शख़्स जंहिंसां घणो टाइम गुज़ारींदो आहे, घणो वक़्तु गुज़ारींदो आहे, उन जी बैठक जंहिं माण्हूअ सां घणी हूंदी आहे, पोइ उन जे गुफ़्तार खे, कलाम खे, अंदाज़ खे उहो माण्हू सुहिणे तरीक़े सां सम्झी वेंदो आहे। किन दोस्तनि जी त पाण में अहिड़ी त गहरी दोस्ती हूंदी आहे जो दोस्त खे का ॻाल्हि चवण जी ज़रूरत ई कान पवंदी आहे, दोस्त अॻ में ई सम्झी वेंदो आहे त मुंहिंजे दोस्त जे माफ़ि ज़मीर यानी उन जे अंदर में कहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं अहिड़ा दोस्त आहिनि जो उन्हनि खे चहिरे मां ख़बर पइजी वेंदी आहे त मुंहिंजे दोस्त खे कान का परेशानी आहे, यारनि जी मदद करणु खपे। उहो दोस्त अञा ज़बान सां कुझु चवंदो बि कोन्हे को, उहो जेको गहरो दोस्त हूंदो आहे पंहिंजे दोस्त जी मदद बि करे छॾींदो आहे। अहिड़ा बि दुनिया जे मुशाहिदे में माण्हू ॾिठा विया आहिनि जंहिंजी दोस्ती अहिड़े क़िस्म जी आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी बि मुंहिंजे महबूब सां पक्की सची दोस्ती हुई ऐं उन जे मुतलिक़ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी प्यारी घरवारी उम्मुल मोमिनीन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी लख़्ते जिगर न्याणी सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रवायत पाण फरमाइनि थियूं त मुंहिंजा दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा पाण नबूअत जो ऐलान न फरमायो हुयूं, उन खां बि पहिरियां मुंहिंजे वालिद साहब सां मुंहिंजे महबूब जी दोस्ती हूंदी हुई ऐं को बि ॾिहाड़ो अहिड़ो कोन गुज़रंदो हुयो जो मुंहिंजा महबूब सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि ईंदा हुया ऐं उन सां मुलाक़ात करणु फरमाईंदा हुया। ज़रा अंदाज़ो लॻायो, हर रोज़ जी मुलाक़ात जंहिं शख़्सियत सां हुजे त इन मां अंदाज़ो लॻायो त उहो शख़्स नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे केतिरो क़रीब हूंदो। दुनिया ते आम ज़िंदगीअ में असां यहां जेकॾहिं पंहिंजे कमनि कारनि खां फ़ारिग थी करे चाहींदा आहियूं त कुझु टाइम दोस्तनि में गुज़ारिजे, कुझु टाइम पंहिंजी संगत में गुज़ारिजे, पोइ हर माण्हू अहिड़े दोस्त जे तरफ़ वेंदो आहे जंहिंसां हुनजो दिली लॻाव हूंदो आहे।
माण्हू कुछ टाइम गुज़ारण जे लाइ अहिड़े दोस्त वटि वेंदो आहे जंहिंसां दिली मुहबत हूंदी आहे, उनखे ख़बर हूंदी आहे त हीअ जेके मुंहिंजूं घड़ियूं आहिनि जेकॾहिं मां फलाणे दोस्त सां गॾु गुज़ारींदुसि त बहितरीनु वक़्तु गुज़रंदो। मुंहिंजे सुहिणे महबूब सल्लल्लाहु ताला वसल्लम जा आशिक़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा अज़ीम हस्ती आहे जो मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान नबूअत खां पहिरियां बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मुहबत वारो प्यार वारो नातो क़ाइमु कंदा ईंदा हुया ऐं हर रोज़ जी बुनियाद ते हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां महबूब मुलाक़ात करणु फरमाईंदा हुया। ज़रा अंदाज़ो लगायो जे अबू बकर सिद्दीक़ सां हर रोज़ जी मुझे सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात हुजे, उन सुहिणे सिद्दीक़ अकबर जे अख़लाक़ जो छा आलम हूंदो। जे सिद्दीक़ अकबर सां मुझे महबूब जी हर रोज़ मुलाक़ात हुजे, उन जे किरदार जो छा आलम हूंदो, उन जे गुफ़्तार जो छा आलम हूंदो। इन जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे हस्ती आहिनि जेके महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात खे सभिनी खां वधीक सम्झण वारा हुया। सुभान अल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन एतिरो त पंहिंजे क़रीब रखणु फरमायो, एतिरो त पंहिंजे क़रीब रखणु फरमायो जो ज़िंदगीअ में सफ़र में हुजनि तॾहिं बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा करीम सां गॾु, जेकॾहिं हज़र में हुजनि तॾहिं बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾु, जेकॾहिं हिजरत जो वॾी आज़माइश वारो सफ़र हुजे जो उन सफ़र में कुफ़ार मुशरिकीन मक्का जान जे पोयां पियल हुजनि, जान जा दुश्मन हुजनि, उन वक़्त बि मुंहिंजे सुहिणे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजे सफ़र जे साथीअ जे लाइ इंतख़ाब जे हस्तीअ जो फरमायो। उन हस्तीअ जो पाक नालो हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। सुभान अल्लाह। हर जगह ते वो अल्लाह जे हबीब उन वफ़ा जो जवाब एॾो त प्यारो ॾियणु फरमायो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ दुनिया ते ज़िंदगी मुंहिंजे सुहिणे महबूब सां गुज़ारी, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मर्तबो उहो अता फरमायो, मक़ाम उहो अता फरमायो जो जंहिं वक़्तु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो विसाल बाकमाल थियण वारो हुयो त पाण वसियत करणु फरमायो त मुंहिंजे जनाज़े खे वञी करे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे पाक रोज़े मुबारक ताईं खणी वञिजो। पोइ जेकॾहिं मुंहिंजे महबूब जे तरफ़ खां इजाज़त मिले त मूंखे दफ़न कजो, न त मुस्लमान जे आम क़ब्रिस्तान में मूंखे दफ़न कजो। कुछ रवायतुनि में अचे थो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे दरवाज़ो खोले करे अंदरि आंदो वियो ऐं कुछ रवायतुनि में ईअं बि मज़कूर आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे पाक जिस्म मुबारक खे जॾहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे पाक मज़ार अनवर वारे हुजरे मुबारक जे तरफ़ आंदो पियो वञे त दरवाज़ो कंहिं बि खोलियो ई कोन हुयो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जीअं ई अंदरि आंदो पियो वञे त सोने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ मुस्तफ़ा करीम जे पाक रोज़े मुबारक जो दरवाज़ो ख़ुदि ब ख़ुदि खुली वियो ऐं उनखां बाद हुज़ूर जे पाक रोज़े मुबारक मां हयातुन नबी तुंहिंजी मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक क़बर अनवर मां इहो आवाज़ आयो उदखुलुल हबीब इलल हबीब, हिकिड़े दोस्त खे दोस्त सां जल्दीअ में मिलाए वठो। सुभान अल्लाह। वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान जो सुभान अल्लाह। सी घणो आहे पर तव्हांजी सुभान अल्लाह ॿुधाए त तव्हांखे सी नथो लॻे। वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान चओ वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान खोले ॾिसो क़ुरान खे खोले ॾिसो क़ुरान खे
फाइक जे फरमान के वाह सोने सिद्दीक जो शान आला शान वाह सोने सिद्दीक जो शान सिद्दीक जी माना सचो सिद्दीक जी माना छा सचो सिद्दीक जी माना सचो कदहिं न कौलनि जो कचो हाय कदहिं न कौलनि जो कचो खोले ॾिसो फुरकान खे फाइक जे फरमान खे वाह सुणे सिद्दीक जो शान आला शान वाह सुणे सिद्दीक जो शान आला शान सुभान अल्लाह मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिरो त मर्तबो अता फरमायो जो मुझे दिलबर हबीब एक मर्तबा हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में आया वरी खिदमत में अचण खां बाद के कम सां वरी वापस वञी रहिया हुया जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन वापस वञी रहिया हुया त मुझे दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक्त जेके भी सहाबा इकराम मौजूद होया उन्हनि मौजूद सहाबा इकराम के ऐलान करे फरमायो मन सर्रह अन यंजुर अतीकम मिनन नार फलयंजुर इला अबी बकर मुझे दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त जेको भी शख्स इन गाल में खुश थे त एहे शख्स के ॾिसे जेके अल्लाह तबारक व तआला जहन्नम जी बाहि खां छोटकारो अता फरमाए छॾियो आहे अहिड़े शख्स के ॾिसे जेके अल्लाह तबारक व तआला जहन्नम खां बचाए छॾियो आहे मुझे महबूब फरमायो फल यंजुर इला अबी बकर ने वो मुझे सुने अबू बकर सिद्दीक के ॾिसी वठे सुभान अल्लाह मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वा अजीम बिशारत हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के अता फरमाई इन जे करे संदन के अतीक भी चयो वेंदो आहे अतीक जी माना उहा आहे त जेके अल्लाह तबारक व तआला जहन्नम जी बाहि खां छोटकारो ॾेई छॾियो हुजे सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझे सुने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे वो मर्तबो अता फरमायो सिद्दीक वो अजीम लक़ब आहे मौलाए कायनात सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वल जमात मुझे सुने महबूब जे अहले बैत जो जे वक्त ज़िक्र कंदा आहियूं तॾहिं बि दिलि ठरी पवंदी आहे ऐं जॾहिं मुस्तफ़ा जे सहाबा जो ज़िक्र कंदा आहियूं तॾहिं बि दिलि ठरी पवंदी आहे ओ महबूब मिठे जे यारनि जी असां ॻोल्हे लथिया पाक गले ऐं महबूब मिठे जे प्यारनि जी असां ॻोल्हे लधी पाक गले ओ चपड़नि ते रखी चुम दायूं अबू बकर उमर उस्मान अली है चपड़नि ते रखी चुम दायूं अबू बकर उमर उस्मान अली सुभान अल्लाह हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण मिंबर ते जलवा फरोज़ आहिनि सन खां सवाल कयो वञे थो त साईं ॾियो ख़बर हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे जेको सिद्दीक जो लक़ब मिलियो जेको ही अज़ीम लक़ब मिलियो इहो कहिड़े तरीक़े सां मिलियो कीअं अता फरमायो कीअं मिलियो मुंहिंजा साईं उन जे मुतलिक़ मां इरशाद फरमायो त मौलाए कायनात हसनैन करीम जे वालिद गिरामी हज़रत अबू बकर हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो त मां अलीउल मुर्तज़ा तवज्जो सां ॿुधजो नूर किबरिया मस्जिद वारो तवज्जो सां ॿुधजो हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो त मूं अलीअ खे अल्लाह जी ज़ात बाबरकात जो कसम त मुंहिंजे सोने अबू बकर सिद्दीक खे जेको लक़ब सिद्दीक मिलियो इहो अल्लाह तबारक व तआला आसमाननि खां मुंहिंजे सोने अबू बकर सिद्दीक जे लाइ लक़ब अता फरमायो अता करण वारी त मुंहिंजे सोने महबूब जी ज़ात हुई पर
उहो लक़ब अल्लाह जे इजाज़त सां अल्लाह तबारक व तआला जी अता सां मुंहिंजे दिल पर हबीब खे अता थियो त मुंहिंजा सोना इन पंहिंजे यार खे पंहिंजे इन हमसफ़र साथीअ खे अवां इहो सिद्दीक़ जो लक़ब अता फरमायो। सुभान अल्लाह। खुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे उहो मर्तबो अता फरमायो। क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ मक़ामात ते अल्लाह जी ज़ात बाबरकात हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी उन ग़ार जे अंदरि जेको मुस्तफ़ा करीम सां कलाम थियो कचहरी थी अल्लाह करीम उन जो बि ज़िक्र क़ुरान में कन फरमायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे तक़वा जो परहेज़गारीअ जो बि ज़िक्र अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में कन फरमायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे सहाबी हुजण जो ज़िक्र बि अल्लाह करीम क़ुरान करीम में कन फरमायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हमेशा मुस्तफ़ा करीम सां मइयत उन जो बि ज़िक्र अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में कन फरमायो। खुदा जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में इरशाद फरमायो इन्न अकरमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। खुदा जी ज़ात बाबरकात फरमायो वो अल्लाह वटि गोरे के कारे जे मथां इन क़िस्म जी का बि फ़ोक़ियत कान्हे का, अमीर के गरीब जे मथां इन क़िस्म जी का बि फ़ोक़ियत कान्हे का। अल्लाह फरमायो इन्न अकरमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। अवां जा अल्लाह वटि सभिनी खां मुअज़्ज़ज़ इज़्ज़त वारो उहो आहे जेको अवां मां ज़्यादा मुत्तक़ी आहे। सुभान अल्लाह। हाणे अचूं था उन आयत करीमा जे तरफ़ जेका आयत करीमा हिन आज तव्हां जे साम्हूं तिलावत कई। इन आयत करीमा जे शानी नुज़ूल जे मुतलिक़ मुफ़स्सिरन सबूर लिखियो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिं वक़्तु उमय्या बिन ख़लफ़ ज़ालिम हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जे मथां केतिरा ई ज़ुल्म करे पियो, सितम करे पियो, अल्लाह अकबर पर सुने बिलाल जी ज़बान ते अहदुन अहदुन जा नारा जारी हुआ। अल्लाह हिकु आहे, अल्लाह हिकु आहे, अल्लाह हिकु आहे। खुदा तबारक व तआला जे आशिक़नि जो अंदाज़ ई निरालो आहे। सुभान अल्लाह। दोस्त को हाय दादुल्ला अते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई तो सुभान अल्लाह। दोस्त को हाय दादुल्ला मुहिब माराए खासन खलीलन के सख्तियों सहाए। अल्लाह समझ बेनियाज सा करे जा चाहे इन्हीं मंझ आहे का उन्हीं गाल असरार जी। सुभान अल्लाह। खुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात हज़रत बिलाल जे मथां उहे बि ॾींहं आया जो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु खे उन मके जे गिलियुनि में गिलियो पियो वञे, जिस्म मां खून हली रहियो हुयो। उन पत्थरनि जे मथां गरम ज़मीन जे मथां लेटाए करे वज़नी पत्थर मथां रखिया पिया वञनि। उहो बि टाइम हज़रत बिलाल जो गुज़रियो, पर उहो ई मुंहिंजो करीम रब वहदहु ला शरीक लहू आहे जो जंहिं वक़्तु बिलाल जो उहो वक़्तु गुज़री वियो जंहिं वक़्तु हज़रत बिलाल जी आज़माइश हुई ऐं उन आज़माइश में अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जे प्यारे खुदा तबारक व तआला जी आज़माइशुनि में कामयाबी हासिल कई। पोइ उहो ई हज़रत बिलाल आहे जंहिंखे मके शरीफ़ जे अंदरि उन गलियुनि में गिलियो पियो वञे, घसीटियो पियो वञे। उहो ई हज़रत बिलाल आहे जेको फ़तह मक्का ते रसूलुल्लाह जे हुक्म सां काबे जे मथां चढ़ी करे अल्लाह जी आज़ान ॾेई रहियो आहे। सुभान अल्लाह। उहो बि हिकिड़ो वक़्तु हज़रत बिलाल जो ज़मीन ते घसीटियो पियो वञे जॾहिं ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात ऐं रसूलुल्लाह सां वफ़ा करे ॾेखारी। अल्लाह इहो मर्तबो अता फरमायो जो काबे जे छत ते बीही करे आज़ान ॾियण वारो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु हुयो।
सुभान अल्लाह। त जंहिं वक़्तु अज़ियतूं ॾिनियूं पियूं वञनि, तकलीफ़ूं ॾिनियूं पियूं वञनि, अते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु उन उमैया बिन ख़ल्फ़ खे एतिरा त पैसा ॿुधाया जो हैरान ई परेशान थी वियो। चवणु लॻो त हीउ त ग़ुलाम रंग जो बि कारो आहे, एतिरो कम जो बि कोन्हे को, हिन जा एतिरा पैसा तूं किथां ॾी? हीअ मंडीअ में जेका ग़ुलामनि जी मंडी आहे उन में एतिरो लहंदो ई कोन, तूं एतिरा पैसा छाजे करे थो ॾी? अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन पाण फरमाइनि था त मां हते बिलाल जे तरफ़ नथो ॾिसां, मां बिलाल खे आज़ाद कराइण वारे जे तरफ़ ॾिसी रहियो आहियां। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर। सुभान अल्लाह। मुझे सोने सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जीअं ते बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु खे आज़ाद करायो, उतां आज़ाद कराए देर ई न कयऊं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन जंहिं वक़्तु ख़रीदार खां ख़रीदार वठंदो आहे उहा शइ उनजी मिल्कियत थी वेंदी आहे। पर सोने सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जीअं ई उमैया बिन ख़ल्फ़ खां हते बिलाल खे ख़रीद कयो, ख़रीद करण सां ई ऐलान कयो त सुना बिलाल, मां अल्लाह जी रज़ा जे लाइ तोखे आज़ाद करे रहियो आहियां। ऐं अॼु खां वठी तूं मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात जो सचो ग़ुलाम थी करे ऐं महबूब जो दीवानो थी करे जीअं वणी तीअं ज़िंदगी गुज़ार। पोइ अहिड़ी जो महिरबानी थी वई, हाक थी वई त बाबा हते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हते बिलाल खे एतिरी क़ीमत में आज़ाद करायो आहे। पोइ अॼुकल्ह जे दौर में बि ईअं आहे, जेकॾहिं अहिड़ो को वाक़ियो थींदो आहे, जेकॾहिं केरु का वॾी गाॾी वठंदो आहे, लैंड क्रूज़र वठंदो आहे, या जेकॾहिं को कारोबार कंदो आहे, पाड़े में जॻह वठंदो आहे, त पोइ वरी ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि त बाबा ॾे ख़बर कॾां आंदे पैसो, ॾे ख़बर फलाणे खे जॻह वठी ॾींदे, भला एतिरी महिरबानी हुन ते कीअं कए? कान का वजह त हूंदी, कान का ॻाल्हि त हूंदी। पोइ ईअं ई ॻाल्हियूं हलियूं त बाबा हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ हेतिरा पैसा ॾेई करे आज़ाद करायो आहे। लॻे थो त हज़रत बिलाल जो को न को अहसान सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मथां हूंदो, कान का अहिड़ी नेकी हूंदी, को न को अहसान हूंदो, इन जे करे त ख़रीद करे फ़ौरन जो फ़ौरन आज़ाद कराए छॾे। अल्लाह अकबर। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु अल्लाह जे महबूब जो प्यारो, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वफ़ादार साथी, ख़लीफ़तुल मुस्लिमीन, ख़लीफ़े बिला फ़सल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु अञा इन ॻाल्हि जो माण्हुनि खे जवाबु ॾिनो ई कोन हुयो त ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुझे सोने अबू बकर सिद्दीक़ जे इख़लास जो ज़िक्र करणु फरमायो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो, वसयुजन्नबुहुल अत्क़ल्लज़ी युक्ति मालहू यतज़क्का। अल्लाह तबारक व तआला फरमायो, करीब अल्लाह तबारक व तआला उनखे उन जहन्नम खां आज़ाद करे छॾींदो, परे करे छॾींदो, जेको पंहिंजो माल इन जे लाइ ख़र्च थो करे त अल्लाह करीम उन जे माल खे पाकीज़गी अता फरमाए। वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा। अल्लाह तबारक व तआला फरमायो, कंहिंजो बि इन जे मथां एहसान कोन्हे को जंहिं एहसान जो उहो बदिलो ॾेई रहियो आहे, बल्कि अबू बकर सिद्दीक़ जेको हते बिलाल खे ऐं ॿियनि मुस्लमान ग़ुलामनि खे आज़ाद कराए रहियो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा जे लाइ आज़ाद कराए रहियो आहे। इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिल आला। हते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो मक़सद उन जी रज़ा इहा ई आहे त अल्लाह वहदहु ला शरीक लहू, अल्लाह जेको वॾे मर्तबे वारो आहे, उन जी रज़ा मिले, उन जी ख़ुशनुदी मिले। इन जे करे ई अल्लाह तबारक व तआला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीवानो अबू बकर सिद्दीक़ जो पंहिंजो माल ख़र्च करे रहियो आहे। ऐं ख़ुदा तबारक व तआला क़ुरान करीम में फरमायो, वलसौफ यरदा, जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ जी इहा ख़्वाहिश आहे तव्हां बिलाल खे इन जे करे आज़ाद थो कयां त अल्लाह
अल्लाह राज़ी थे जेकरे सिद्दीक़ अकबर जी ख्वाहिश त माल इन जे करे ख़र्च थो कयां त अल्लाह राज़ी थे जेकरे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी ख्वाहिश आहे त मां इन्फ़ाक़ फी सबीलिल्लाह इन जे करे थो कयां त अल्लाह राज़ी थे। अल्लाह ऐलान फरमायो वला सौफ यरदा अबू बकर सिद्दीक़ जी ख्वाहिश त अल्लाह राज़ी थे ऐं मां अल्लाह फरमायां थो त अल्लाह अनक़रीब उन खां राज़ी थी वेंदो। सुभान अल्लाह। अदा केतरी न खुशकिस्मती आहे इहा कि खुदा तबारक व तआला जी रात बाबर पूरी कायनात हर इंसान इहो चाहे थो त अल्लाह मूंखां राज़ी थिए ऐं अल्लाह जी रात बाबरकात सोने अबू बकर सिद्दीक़ जे लाइ क़ुरान में ऐलान फरमाए थो त खुदा तबारक व तआला सोने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां राज़ी थी वेंदो। सुभान अल्लाह। दुरूद मुंहिंजे दिलि में नबी ते शौक़ मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु सदन खां पुछो वियो हज़रत मोहम्मद बिन हनफिया हज़रत सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फर्ज़ंद आहिनि उन्हनि पाण खां सदन खां सवाल कयो त अय्युन्नास खैरुन बअद रसूलिल्लाह मुंहिंजा साईं अवां ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद सभिनी खां भले में भलो केरु आहे? चओ सुभान अल्लाह। असां अहल सुन्नत वल जमाअत जो इहो अक़ीदो आहे त अफ़ज़लुल बशर बअदल अंबिया बितहक़ीक़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। इहा ॻाल्हि तवज्जो सां ॿुधंदा। अॼुकल्ह मुख़्तलिफ़ क़िस्म जा यूट्यूबर अची करे असांजे नौजवाननि खे गुमराह पिया कनि अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं बयानु करे पर मुंहिंजा मिठा अल्हम्दुलिल्लाह असांजो दीन वाज़े आहे असांजे बुज़ुर्गान दीन जूं तालीमात वाज़े आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो अहिड़ो अक़ीदो आहे जेको अक़ीदो मुस्तफ़ा करीम जे सहाबा जो बि आहे त मुस्तफ़ा जे अहल बैत जो बि आहे। खुलफ़ाए राशिदीन जी जेका तरतीब आहे या हिन रवायत में अवां ख़ुदि हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़बानी ॿुधंदव। अल्लाह जी ज़ात बाबरकात जे सोने हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शान हुनजो मक़ाम ॿुधिजो। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछो वियो त अय्युन्नास खैरुन बअद रसूलिल्लाह मुंहिंजा साईं अवां ॿुधायो अल्लाह जे रसूल खां बाद सभिनी खां उम्मत में भलो केरु आहे? भले में भलो केरु आहे? हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो त खैरुन्नास बाद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर पाण फरमायो त माण्हुनि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद सभिनी खां भले में भलो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ आहे। सुभान अल्लाह। पोइ पाण फरमायूं अर्ज़ु कयो सुम्मा मन साईं ॾियो ख़बर उन खां बाद केरु त उन खां बाद पाण हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़िक्र करणु फरमायो मुंहिंजे सोने अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो त उन खां बाद हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने आहे हज़रत मोहम्मद बिन हनफिया फरमाइनि था फ़ख़शीतो अन यक़ूल उस्मान मां इहो ख़ौफ़ कयो त मता जेकॾहिं हाणे सवाल कयां त सुम्मा मन साईं उन खां बाद केरु त पाण नालो खणनि उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु इन जे करे मां ईअं कोन पुछो त सुम्मा मन उन खां बाद केरु बल्कि मूं ईअं अर्ज़ु कयो त सुम्मा अंत साईं उन खां पोइ तव्हां हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको इल्म जो बहर आहे इल्म जो अल्लाह तबारक व तआला उनखे ख़ज़ानो अता फरमायो वो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण जवाब में फरमायो मा अना इल्ला रजुलुम मिनल मुस्लिमीन पाण फरमायो न अञा बि हिकिड़ो मुस्लमान में शख़्स आहे जेको मूंखां बि भलो आहे शान वारो आहे इन मां मुराद हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि।
त हाणे इन रवायत मां पहिरियां पाण ज़िक्र फरमायो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जो, उन खां बाद सैयदना फारूक आज़म जो, उन खां बाद सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जो। इन रवायत जी तरतीब मां ई मालूम थो थिए त अल्हम्दुलिल्लाह जेका खुलफाए राशिदीन जी तरतीब आहे ऐं असांजो अक़ीदो आहे उहो अल्लाह जे फज़्ल करम सां उहो ई अक़ीदो आहे जेको मुंहिंजे सुहिणे अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जो अक़ीदो आहे। सुभान अल्लाह। खुदा तबारक व तआला वो शान वो मकाम मुझे सुने सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु खे अता फरमायो। प्यारा दोस्तों, महबूब अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात उन गार जे अंदर जेके घड़ियूं अचे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु सां गुज़ारियूं। चओ सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि मां अक्सर कंदो रहंदो आहियां ऐं इहा ॻाल्हि कंदे हिन आजिज़ खे बि काफ़ी लुत्फ़ ईंदो आहे ऐं जेके ॿुधंदा आहिनि उन्हनि खे बि सुरूर ईंदो आहे। दुनिया जे तख़्ते ते इंसान जंहिंसां मुहबत कंदो आहे पोइ उहो चाहींदो आहे त मुहिब जेको हूंदो आहे मुहबत करण वारो उहो चाहींदो आहे त मुंहिंजी महबूब सां मुलाक़ात थी वञे। सही ॻाल्हि आहे या न? मुहिब जेको हूंदो आहे उहो चाहींदो आहे त महबूब सां मुलाक़ात थी वञे। पोइ उन मुहिब जे लाइ मुहबत करण वारे जे लाइ काइनात जो सभिनी खां हसीन में हसीन लम्हो ऐं घड़ियूं ऐं वक़्तु उहो हूंदो आहे जेको उहो पंहिंजे महबूब सां मुलाक़ात में गुज़ारींदो आहे। ऐं वरी करम बालाए करम महिरबानी मथां महिरबानी इहा त जेकॾहिं उन मुहिब खे मुहबत करण वारे खे महबूब जी मुलाक़ात में मुयसरु थी वञे ऐं मुलाक़ात बि वरी ख़िलवत में मुयसरु थिए जो उन वक़्तु ॿियो केर बि न हुजे सिर्फ़ु मुहिब हुजे ऐं महबूब हुजे त वरी उन मुलाक़ात जो मज़ो ई निरालो हूंदो आहे। सुभान अल्लाह। ते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे अज़मतुनि तां मां क़ुर्बान वञा, उन्हनि जे शान तां मां क़ुर्बान वञा, उन्हनि जे मक़ाम तां मां क़ुर्बान वञा जो हज़रत मुहम्मद अरबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उहा ज़ात आहे जेको अल्लाह जो बि महबूब आहे। मुंहिंजो सुहिणो महबूब जेको पूरी काइनात जे आशिकाने रसूल जो महबूब आहे, जेको पूरी काइनात जो महबूब आहे। खुदा तबारक व तआला जे सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जे लाइ पूरी दुनिया दीवानी आहे। पर सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु उहो सुहिणो त आशिक़ आहे, उहो त अज़मतुनि वारो आशिक़ आहे, उहो त शान वारो आशिक़ आहे जो 3 ॾिहाड़ा 3 रातियूं लगातार ख़िलवत में निगाहूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो हुयूं ऐं उन गार जे अंदरि चहिरो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो हुयो। ते अबू बकर सिद्दीक़ रजी करे पंहिंजे सुहिणे महबूब जा दीदार कया। सुभान अल्लाह। छा त उहो मंज़र हूंदो जो काइनात जो केर बि माण्हू मौजूदु न हुयो, चहिरे वधवा अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी झोलीअ में हुयो। ॾिसण वारियूं निगाहूं सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जूं हुयूं ऐं चहिरे वधवा मुंहिंजे सुहिणे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो हुयो। मशहूर मअरूफ़ रवायत आहे, अवां कई मरतबा ॿुधी हूंदी त गार जे अंदरि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जंहिं वक़्तु सैयदना सिद्दीक़ अकबर जे झोलीअ में आरामी हुया त हिते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जो हिकिड़ो पेर जेको हुयो उन गार जे अंदरि हिकिड़े सुराख जे मथां हुयो। इन ख़ौफ़ में त को नुक़सानदेह शइ अची करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे का तकलीफ़ न पहुचाए। इन आयत करीमा में जंहिंमें अल्लाह तबारक व तआला उन गार जो ज़िक्र करणु फरमायो आहे, इज़ अख़रजहु अल्लज़ीन कफ़रू सानी यसनैन इज़ हुमा फ़िल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना ओ कमा क़ाल अल्लाह तबारक व तआला। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इन में हुकुम फरमायो, ज़िक्र फरमायो त ला तहज़न, ओ मुंहिंजा सुहिणा अबू बकर सिद्दीक़ हुज़न न कर। अरबीअ जे माहिरनि लिखियो आहे त हुज़न अरबीअ में उन गम खे चयो वेंदो आहे जेको पंहिंजे लाइ न हुजे बल्कि ॿिए कंहिंजे लाइ हुजे। हुज़न उन गम खे चयो वेंदो आहे, उन फ़िक्र खे चयो वेंदो आहे जेको पंहिंजे लाइ न हुजे ॿिए कंहिंजे लाइ हुजे। अते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु उन गार जे अंदरि बार बार कंहिं वक़्तु मथे पिया ॾिसनि, कंहिं वक़्तु साॼे पासे पिया ॾिसनि, कंहिं वक़्तु
खाॿे पासे पिया ॾिसनि, परेशान हुया त ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब ते वही नाज़िल कर फरमाई ऐं इरशाद फरमायो त मुंहिंजा महबूब पंहिंजे दीवाने खे फरमायो त ला तहज़न, पोइ मुंहिंजा सुहिणा अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजे बारे में को बि ख़ौफ़ न कर, इन अल्लाह माना, अल्लाह करीम असां सां गॾु आहे। सुभान अल्लाह। पोइ जंहिं वक़्तु उन नांग ॾंग हयां पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे पाक रुख़सारनि ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे उन तकलीफ़ जे सबबु जेके ॻोढ़ा निकिता उहे किरिया त महबूब सुजाग थिया। पोइ मुस्तफ़ा करीम पंहिंजो पाक लुआब दहन मुबारक जंहिं वक़्तु उन जॻह ते हण फरमायो त उहा तकलीफ़ ख़तमु थी वई। पोइ थोरी देरि खां बाद आशिक़नि लिखियो आहे त हिते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे उञ लॻी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, 3 ॾिहाड़नि जो 3 रातिनि 3 ॾींहंनि जो टाइम आहे त अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खे उञ लॻी। अल्लाह तबारक व तआला जिन दोस्तनि खे इहा ज़ियारत नसीब कई आहे ऐं गारे सोर ॾिसी आया आहिनि, हिन वक़्तु बि उते लिखियलु आहे त जेके दिलि जा पेशेंट हुजनि उहे इन जे तरफ़ न वञनि, एतिरी मथे आहे। जेके विया आहिनि उन्हनि जी ख़ुशकिस्मती आहे। नौजवान बि उन ताईं चढ़ंदे घबराइजी वेंदो आहे, परेशान थी वेंदो आहे। हालांकि हिन वक़्तु उन्हनि ॾाकड़ुनि जो बि सिस्टम कयो आहे, जेतिरो बि उन्हनि खां मुमकिन थी सघियो आहे उन्हनि एतमाम कयो आहे, पर उन जे बावजूदि बि जेके वॾी उमिरि जा माण्हू आहिनि या दिलि जा जेके मरीज़ आहिनि उहे वञी बि न सघंदा आहिनि ऐं उन्हनि जे तरफ़ खां लिखियलु बि आहे त बाबा अहिड़ा माण्हू न वञनि, क़ुर्बान वञा सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जे शान तां जो। उन वक़्तु अहिड़ो को सीढ़ियुनि जो इंतज़ाम कोन हुयो, अहिड़ो को चढ़ण जो इंतज़ाम कोन हुयो। सुहिणे सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु मुस्तफ़ा करीम खे पंहिंजे कुल्हड़नि ते सवार करे इहो सफ़र तय करणु फरमायो। सुभान अल्लाह। माण्हू जेके वञण वारा आहिनि उहे दीवाना ॿुधाईंदा आहिनि त जंहिं वक़्तु असां उन गारे सौर ते वेंदा आहियूं, रस्तो तय पिया कंदा आहियूं, रस्ते ते हलंदा पिया आहियूं ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे उन क़ुर्बानीअ खे यादि कंदा आहियूं त दिलि मां इहो ई निकिरंदो आहे त वाह सिद्दीक़ अकबर तुंहिंजो शान, वाह सिद्दीक़ अकबर तुंहिंजो इश्क़, वाह सिद्दीक़ अकबर तुंहिंजी मुंहिंजे महबूब सां मुहबत, जो हिन वक़्तु हेतिरनि सालनि खां बाद हेॾे इंतज़ाम खां बाद जेकॾहिं अॼु जो नौजवान चढ़े थो त उहो बि थकिजी थो पवे, पर मुंहिंजा सुहिणा सिद्दीक़ अकबर तुंहिंजो छा त शान आहे जो मुस्तफ़ा करीम खे पाक कुल्हनि ते रखी करे विहारे करे ऐं तो इहा अज़ीम सआदत हासिल करे ॾेखारी। अल्लाहु अकबर। पोइ जंहिं वक़्तु हिते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अंदरि मौजूदु हुया त हुज़ूर जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह मूंखे पाणीअ जी उञ लॻी आहे। मुंहिंजे दिलि बर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैबदान नबी, मालिक ऐं मुख़्तार नबी, अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे दिलि बर हबीब खे मालिक ऐं मुख़्तार बणायो आहे, शान वारो बणायो आहे, पंहिंजे ख़ज़ाननि जूं चाबियूं, पंहिंजे ख़ज़ाननि जो क़ासिम अल्लाह जी ज़ात बाबरकात असांजे सुहिणे महबूब खे बणाइणु फरमायो आहे। अॼु अबू बकर सिद्दीक़ जंहिं वक़्तु इहो अर्ज़ु कयो त मुंहिंजा महबूब पाणीअ जी उञ लॻी आहे, हाणे हुन गार जे अंदरि को चश्मो बाज़ार त मौजूदु कोन हुयो, बाज़ार त पाणी जो को इंतज़ाम कोन हुयो, पर अल्लाह जे सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुकुम फरमायो इज़हब इला सदरिल गार, ओ मुंहिंजा सुहिणा अबू बकर थोरो अॻिते गार जे विच जे तरफ़ वञ। पोइ हिते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूब जा दीवाना मुस्तफ़ा करीम हुकुम फरमायो, पाण विया। जीअं अंदरि विया त पाण ॾिठूं त उते पाणी जो चश्मो मौजूदु आहे, बहितरीनु पाणी मौजूदु आहे। फरमाइनि था फशरब्तु मिन्हु, पोइ उन मज़ा मूं उन पाणीअ मज़ा जेको पाणी मौजूदु हुयो उहो पाणी मूं पीतो। उनजे ज़ाइक़े जे मुतलिक़ पाण फरमाइनि था अहला मिनल असल, उहो जेको मूं पाणी पीतो उनजी मिठास जो छा आलम था पुछो, उहो त माखीअ खां बि वधीक मिठो हुयो। अहला मिनल असल, माखीअ खां बि वधीक मिठो हुयो। अबियद मिनल लबन, खीर खां बि वधीक उहो पाणी साफ़ ऐं सफ़ेद हुयो। अतियब मिनल मिस्क, ऐं एतिरो त ख़ुशबूदार हुयो, अहिड़ी त उन में ख़ुशबू हुई जो मुश्क जी ख़ुशबू बि उन पाणीअ जे ख़ुशबूअ ते न पहुचे। सुभान अल्लाह। पर फरमाईंदा जंहिं वक़्तु मां उहो पाणी पी करे वरी मुस्तफ़ा जे ख़िदमत में हाज़िर थियुसि त
त मुंहिंजे दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया अशरिब्त या अबा बकर, मुंहिंजे महबूब फरमाया त अबू बकर सिद्दीक़ ॾे ख़बर जेको पाणी पीअणु वेहे उहो तो पाणी पी वरितो। मूं अर्ज़ु कयो त मुंहिंजा सुहिणा महबूब, मुंहिंजा माउ ऐं पीउ मां जे मथां क़ुर्बान, मुंहिंजा दिलबर हबीब मां उहो पाणी पी वरितो, पाणी पी करे ढव कयो। मुंहिंजे दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बिशारत अता फरमाई, सुहिणे सिद्दीक़ अकबर जो शान ज़िक्र करणु फरमायो ऐं पंहिंजो इख़्तियार ज़िक्र करणु फरमायो। अल्लाह जे हबीब फरमायो इन्नल्लाह अमर मलकल मुअक्किल अला अनहारिल जन्नत अन अखरिक नहरन इला सदरिल गार। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जन्नत जे अंदरि, तवज्जो सां ॿुधिजो, जन्नत जे अंदरि जेके जन्नत जूं नहरूं आहिनि उन जे मथां जेको फ़रिश्तो मुक़ररु आहे उन फ़रिश्ते खे हुकुम करणु फरमायो त हिकिड़ी जन्नत जी नहर जो डायरेक्ट कनेक्शन दुनिया जे तख़्ते ते मुंहिंजे सिद्दीक़ अकबर जे लाइ उन गारे सोर जे तरफ़ कयो। इन जे करे जो मुंहिंजे महबूब जे साथी अबू बकर सिद्दीक़ खे उञ लॻी आहे ऐं उहो पाणी पी वठे ऐं उहो पाणी मुस्तफ़ा जी वफ़ादारी जे करे पिए थो त उहो पाणी दुनिया जो न पिए बल्कि दुनिया ते ई मुंहिंजे महबूब जो दीवानो जन्नत जो पाणी पी वठे। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु उहा अज़ीम हस्ती आहिनि जो अल्लाह तबारक व तआला इन काइनात जे अंदरि ई दुनिया जे अंदरि ई अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु खे मुस्तफ़ा जी अता सां अल्लाह जी ज़ात बाबरकात जन्नत जे नहरुनि जो पाणी पियारियो आहे। त प्यारा दोस्तो, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उहो शान, उहो मक़ाम, उहो मर्तबो, उहा अज़मत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु खे अता फरमाई। महबूब अलैहिस्सलाम जे हयात तैयबा में 17 नमाज़ूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु महबूब जी ज़ात बाबरकात जे हयात तैयबा में ख़ुद इमामत करे अदा करणु फरमाई। यानी इमाम नमाज जा इमाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे। पोइ पोयां इमामत जी इक़्तिदा में महबूब करीम जा जलीलुल क़दर सहाबा बि मौजूदु हुया त मुस्तफ़ा करीम जा अहल बैत बि मौजूदु हुया। अदा इहो उसूल आहे, क़ाइदो आहे दुनिया ते मां ॾिठो हूंदो त जेकॾहिं इमाम जेको मस्जिद जो हूंदो आहे, पेशमाम जेको हूंदो आहे, उहो जेकॾहिं काॾे वेंदो आहे त उहो जेको उन खां बाद नाइब हूंदो आहे उन खे मुसल्ला इमामत ते फ़ाइज़ करे ईंदो आहे, बाबा मूंखां बाद तूं नमाज़ूं पढ़ाइजांइ, छो जो हिननि सभिनी मां जेके मुंहिंजा जमाती आहिनि उन्हनि मां मुंहिंजे नज़र में अहल तूं थो लॻी त तूं इमामत कराई। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन पंहिंजे हयात तैयबा में अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु खे पंहिंजे ज़िंदगीअ में ई पंहिंजे मुसल्ला इमामत ते बिहारे करे दुनिया वारनि खे इहो पैगाम ॾिनो त मूंखां बाद मुस्लमाननि जो ख़लीफ़ा बिला फ़सल अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला। सुभान अल्लाह, इन जे अंदरि कंहिंखे बि कोई एतिराज़ न थियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जन इमामत करणु फरमाई। उन खां बाद ॿी रवायत जेका संदन जे अज़ीम उन ख़िलाफ़त जे मथां दलालत करे थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ी औरत कंहिं मसइले जे लाइ आई ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जन उन औरत खे फरमाया त कुझु वक़्त खां बाद वरी तूं अचिजांइ। त उन औरत हुज़ूर जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त जेकॾहिं कुझु वक़्त खां बाद अचां ऐं अवां न हुजो त पोइ मां कंहिंसां मिलां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इशारो करे त अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे लाइ फरमायो, पाण फरमायो त जेकॾहिं मूंखे तूं न लही त पोइ हिन अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु वटि अचिजांइ। त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़िक्र करणु फरमायो त मूंखां बाद ख़लीफ़ो मुंहिंजो जानशीन हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि बि इशारतन किनायतन मुस्तफ़ा करीम जे चइनी ख़ुलफ़ाए राशिदीन जो बेतरतीब ज़िक्र करणु फरमायो आहे ऐं इन्हनि खे मुफ़स्सिरनि सगोरनि तफ़सीर में वाज़े कयो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमायो, टाइम खे मलूज़ रखी करे मुख़्तसरन अर्ज़ु पियो कयां। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन मअहू ऐं उहे जेके उन सां गॾु आहिनि, मुफ़स्सिरनि सगोर लिखियो आहे त इन मैयत मां मुराद बिल उमूम त रसूलुल्लाह जा सभई सहाबा व अहल बैत जेके मुस्तफ़ा करीम सां गॾु हुया उहे मुराद आहिनि, पर बिलख़ुसूस इन मां हिते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु मुराद आहिनि। अशिद्दा अलल कुफ़ार जेके काफ़रनि जे मथां सख़्तु आहिनि,
ये बिलउमूम त रसूलुल्लाह जा सभई सहाबा व अहल बैत मुराद आहिनि, पर बिलख़ुसूस इहा जेका वस्फ़ हुई शिद्दत अलल कुफ़ार, इहा वस्फ़ ते उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जी। इन मां मुराद सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु रुहमाउ बैनहुम, पाण में हिक ॿिए जे मथां महिरबान आहिनि। रसूलुल्लाह जा सहाबी सभई ईसार जा पेकर हुया, पर हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जहिड़ो जेको ईसार करण वारो, हया करण वारो, सखावत करण वारो ॿियो केर बि कोन हुयो। त इहो इशारो हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे तरफ़ आहे। तराहुम रुकअन सुजदा, अवां जॾहिं बि ॾिसंदव त या त उहे रुकुअ जी हालत में हूंदा या त उहे सजदे जी हालत में हूंदा। त हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु पाण इबादत जे एतबार सां ख़ुदा तबारक व तआला जी बारगाह में रुकुअ क़याम जे एतबार सां पाण मशहूर हुया। त बिलउमूम त रसूलुल्लाह जा सभई सहाबा व अहल बैत मुराद आहिनि, पर बिलख़ुसूस इन मां मुराद सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु आहिनि। इन क़ुरान करीम जे आयत जे तरतीब मां बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुलफ़ाए राशिदीन जी जेका तरतीब आहे उहा साबित आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे दीन खे सुहिणे तरीक़े सां सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह करीम असां सभिनी खे ईमान ऐं अक़ीदे जी सलामती वारी ज़िंदगी अता फ़रमाए। रब करीम असां सभिनी खे महबूब अलैहिस्सलाम जी अज़ीम सीरत तैयबा जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। सलातो सलाम थी।